हिते कोई आहे? अड़े हिते कोई आहे छा? साईं गिरा यानी मुर्गो। हाँ मुर्गो अरे दिस इज हाँ केरा रे तव्हांखे छा असां ॿई जंगल में था ॾिसण अचूं? असां ॿई आहियूं न हिते ऐं तव्हां हिते छा था कयो? हलो होॾे हलो अचो होॾां अचो हलो। अरे तव्हां केरु? कहिड़ो कमु अथव? साईं मां करोड़ी मल आहियां, चोरीअ जी रिपोर्ट लिखाइण आयो आहियां। किरोड़ी मल चोरी रिपोर्ट? अरे वाह गिराक अरे साईं वियो साईं वियो मां तो तव्हांजी रिपोर्ट लिखां। वियो रिपोर्ट। हाँ तो साईं तव्हांजो नालो? करोड़ी मल। किरोड़ी मल। हाँ पिता साहब जो नालो? गरीबदास। गरीबदास। हाँ ठीक है गरीबदास। आपके सरनेम? मालपाणी। माल पाणी। तव्हांजो छा छा चोरी थियो आहे? 6 चूड़ियूं। 6 चूड़ियूं। अरे वाह। हिकु मंगलसूत्र। हिकु मंगलसूत्र? छो रुगी हिक ही घर वारी अथव छा? तव्हांखे 2 इंच? हाँ ठीक है हिकु मंगलसूत्र। हाँ कननि जूं फुलियूं। कनन जूं फुलियूं ऐं 2 लख कैश। 2 2 लख लख कैश? पर साईं तव्हां एतिरा पैसा आंदा किथां? तव्हांजो मतलब? तव्हां रिपोर्ट लिखो। ज़ुबान था लड़ायो? पुलिस थाने में ज़बान था लड़ायो? तव्हां असांखे सुञाणो न? ख़बर अथव इहा सॼी पुलिस स्टेशन असां सभु संभालींदा आहियूं। अड़े इंस्पेक्टर जोतवाणी त कॾहिं कॾहिं ईंदो आहे, सिर्फ़ु नाले लाइ पगार वठण। ॿुध सामान मिलण खां पोइ 2 चूड़ियूं मां खणंदोसांइ। 2 चूड़ियूं? हा ईअं रिपोर्ट कोन लिखजंदी आहे। छा था चओ पिया? हा ऐं मां पंहिंजी ज़ाल लाइ कननि जूं फुलियूं खणंदोसि। हूअं बि वेचारी केॾनि ॾींहंनि खां पई ॿाॾाए। ये सब छाजो गोड़ा है? केराड़े छा चई? हैं? अड़ी साईं साईं रिपोर्ट था लिखूं? न साईं चोरीअ जी रिपोर्ट था लिखूं। साईं हे ॿई तव्हांजी गिला करे रहिया आहिनि। साईं कूड़ थो ॻाल्हाए। न साईं असां कोई गिला न पिया कयूं साईं। तव्हां ॿई मुंहिंजे बारे में घटि वधि पिया ॻाल्हायो? न साईं माफ़ कयो साईं, माफ़ी साईं। सुभाणे खां वठी असां तव्हांजे बारे में घटि वधि न ॻाल्हाईंदासीं साईं। अॼु माफ़ कयो। बस हाणे बस तव्हां ॿिन्ही सां त भॻवान ई पुॼे। वञो होॾे वञी रिपोर्ट लिखो। होॾे कुंड में? अचो साईं कुंड में अचो अचो। होॾे रिपोर्ट लिखूं था। अचो अचो त होॾे रिपोर्ट था लिखूं। अचो वियो कुंड में वियो।